ये कानून को देखो, ये वकील है, ये काला कोट पहन के, वो देखो मार रहे हमारे जवानों को। कराची में 27वीं आईनी तरमीम खिलाफ वकीलन जो एहतजाजी कन्वेंशन, वकील ज़बरदस्ती हाईकोर्ट में दाखिल, पुलिस सां चक्रियूं छिकताण, वकीलन खे कन्वेंशन की इजाज़त न हुई, पुलिस की वरी नफ़ी हाईकोर्ट अंदर ऐं ॿाहिरि मुक़रर। सिंध हाईकोर्ट ॿाहिरां बि वकीलन जो हंगामो, पुलिस एहलकारनि वकीलन खे हाईकोर्ट अंदर वञण खां रोकियो हो। वकील धिका ॾेई पुलिस एहलकारनि खे दरवाज़े तां हटाए छॾियो। पुलिस एहलकारनि जो चवणु आहे त वकीलनि पुलिस जवाननि ते तशदुद कयो आहे। DIG वाक़े जो नोटिस वठंदे चयो आहे त एहलकारनि ते तशदुद कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। खैबर पख्तूनख्वा जे बनू रीजन में पुलिस, CTD ऐं फोर्सिस जी कामयाब ऑपरेशन दौरान 3 अहम कमांडर्स समेत 17 दहशतगर्द मारिजी विया, केतिराई ज़ख़्मी। समूरियुनि कार्रवाइनि में पुलिस ऐं सिक्योरिटी फोर्सिस जी नफ़री महफ़ूज़ रही। इलाइक़े वासियुनि जो बि ऑपरेशन में भरपूर सहकार रहियो। दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार, बारूदी मवाद बि बरामद कयो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि पाकिस्तान रेलवेज़ जे मामलनि ते अहम इजलास। वज़ीर आज़म पारां रेलवे जी बहाली ऐं अपग्रेडेशन ते हनीफ़ अब्बासी टीम खे शाबाश। इलाइक़ाई राब्तनि ऐं आलमी ट्रेन लिंक्स मंसूबनि ते माहिरनि जूं ख़िदमतूं वठण जी हिदायत। रेलवे जी ज़मीन जे मामलनि ते पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप मॉडल अख्तियार करण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म खे ब्रीफिंग में ॿुधायो वियो त कराची, लाहौर, रावलपिंडी ऐं फैसलाबाद रेलवे स्टेशन से वाईफाई जी सहूलियत फराहम कई पई वञे। वधीक 48 रेलवे स्टेशन से 31 डिसंबर ताईं मुफ़्त वाईफाई फराहम थींदी। थर रेल मंसूबे जे हवाले सां सिंध हुकूमत सां गॾिजी कमु कयो वेंदो। वज़ीर आज़म जो चवणु आहे त रेलवे जो निज़ाम कंहिं बि मुल्क जे मईशत जी किरंगे जी हडी जी हैसियत रखे थो। रेलवे निज़ाम जी बहाली लाइ खयल क़दम वाखाण जोगा आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां कराची जे इलाइक़े एहसनाबाद में फैमिली पार्क ठाहिण जो ऐलान करे छॾियो, जंहिं लाइ जामिअतुल रशीद 6500 गज़ ज़मीन ॾियण जो फ़ैसिलो करे वरितो। वॾे वज़ीर जामिअतुल रशीद जे सालियाने कन्वेंशन खे ख़िताब में चयो त पहिरियां मदरसे मां साइंसदान निकिरंदा हुआ, हाणे स्टेटस को अची रहिया आहिनि। ॿारनि जे आलमी ॾिहाड़ जे हवाले सां कराची में आगाही वॉक। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी शिरकत, समाजी भलाई वारो सूबाई वज़ीर मीर तारिक टालपुर समेत ॿिया अमलदार ऐं ऑफिसर शरीक। वॾे वज़ीर जो चवणु आहे त ॿार असांजो मुस्तक़बिल आहिनि, उन्हनि जो तहफ़ुज़ पहिरीं ज़िम्मेवारी आहे। अॼु जो वॉक ॿारनि जो आवाज़ खे मज़बूत करण जी गॾियल कोशिश आहे। असां अहिड़ो माशरो जोड़ींदासीं जिते हर ॿार महफ़ूज़ ऐं बाख्तियार हुजे। तालीम सां ॿार पंहिंजो मुस्तक़बिल रोशन बणाए सघनि था। ॿारनि जी ज़हनी वाध वेझ सां गॾु तरबियत तमामु ज़रूरी आहे। चाइल्ड लेबर ऐं ॿारनि ते ज़ुल्मनि ख़िलाफ़ सिंध हुकूमत कमु कंदी रही आहे। सिंध हुकूमत स्कूलनि खां ॿाहिरि ॿारनि जो नंबर ॿुड़ी करण जी कोशिश करे रही आहे। नंढी ॼमार में शादी जे हवाले सां बि कानून साज़ी थियल आहे। सिंध हुकूमत मकानी खातनि जे मुलाज़िमनि जूं वधायल पघारूं जल्द ॾियण जो ऐलान करे छॾियो। मकानी इदारनि वारे वज़ीर नासिर हुसैन शाह हैदराबाद में तक़रीब खे ख़िताब दौरान चयो त कुझु ॾींहंनि अंदरि मकानी खातनि जे मुलाज़िमनि जी पघारुनि में वाध वारो मसइलो हल थी वेंदो। समरी वॾे वज़ीर ॾांहुं उमाणे छॾी आहे। हैदराबाद जे इशूज़ ते कुझु कमु थियो आहे, कुझु प्रोजेक्ट्स ते कमु शुरू कयो वेंदो। हैदराबाद लाइ वॾो प्रोजेक्ट आणे रहिया आहियूं। म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जा समूरा मसइला हल कया वेंदा। शहर जे इनाम मेमन ॼाम ख़ान शुरू ऐं ॿिया क़यादत सां मिलंदा आहिनि त मसइलनि बाबति आवाज़ उथारींदा आहिनि। पाकिस्तान पारां वालरल कश्मीर में संगीन इंसानी हक़नि जी सूरतहाल ते ॻणती ज़ाहिर। परॾेही खाते जे तर्जुमान जो चवणु आहे त वालरल कश्मीर में वॾे पैमाने ते गिरफ़्तारियुनि ऐं पाबंदियुनि ते ॻणती आहे। क़ाबिज़ भारत जूं पॉलिसियूं कश्मीरी आबादी जे इज्तिमाही सज़ा जे बराबरि आहिनि। भारत कश्मीरियुनि जी मज़हबी, सक़ाफ़ती ऐं समाजी विरसे खे तब्दील पियो करे। कश्मीर जा हज़ारे नौजवान हिन वक़्त बि गुम आहिनि। कश्मीर जा हक़ीक़ी सियासी नुमाइंदा लाॻीतो हिरासत में आहिनि। ॾाढ कश्मीरियुनि जे हक़े ख़ुदि रादियत वारे अज़्म खे कमज़ोर नथो करे सघे। आलमी बिरादरी ऐं गॾियल क़ौमूं वालरल कश्मीर जी सूरतहाल जो नोटिस वठनि। भारत खे इंसानी हक़नि जी भञकड़ियुनि ते जवाबदेह बणायो वञे। आलमी इदारनि खे आज़ादाणी गैर जानिबदाराणी जांच जी इजाज़त ॾिनी वञे। भारत सां हिकु ॿी जंग जो बि ख़तरो अञा मौजूदु आहे। भारत ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान जी कामयाबी जो सर्टिफिकेट अमरीका ॾेई रहियो आहे। अमरीकी सदर मुदाख़लत करे जंग बंदि कराई, पर वरी जंग थी सघे थी। बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ जूं ख़ानगी TV सां ॻाल्हियूं चयईं। प्रॉक्सी वॉर मॉडर्न वॉरफेयर जो हिकु टूल आहे जेका ॾहाकनि खां हले पई। उन में हाणे शिदत अची वई आहे। प्रॉक्सी वॉर दौरान 80 जे ॾहाके में लाहौर ऐं रावलपिंडी में धमाका थिया। घोड़की ज़िले में हलंदड़ बिरादरी तकरारनि जे हल लाइ अमुन काफ़िलो खानपुर महर वेझो खानगढ़ गोहर पैलेस पहुतो। सरदार अली गोहर ख़ान महर सां मुलाक़ात। सरदार अली गोहर ख़ान महर जो चवणु आहे त ॿिनि ॾींहंनि में सभिनी खे ख़बर पइजी वेंदी। इंशाअल्लाह हू सिंध हुकूमत ऐं धुरियुनि सां ॻाल्हाईंदो।
बिरादरी तकरारनि जे हल लाइ अॻिभराई थींदी। असांजी हमेशह कोशिश रही आहे त इलाइक़े में अमुन थियनि, तकरार ख़तमु थियनि, अमुन काफ़िले वारनि खे जस हुजे जेके अमुन जो पैगाम खणी आया आहिनि। असांजो समूरी धुरियुनि सां भाइरी वारो तालुक़ु आहे। सिंध हाई कोर्ट जे वक़्ती चीफ जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत सिजावल में फैमिली कोर्ट जो इफ़्तिताह करे छॾियो। जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत सिविल कोर्ट मीरपुर बठोरो जे नई इमारत जो पिणु इफ़्तिताह कयो। इफ़्तिताही तक़रीब में हाई कोर्ट जो रजिस्ट्रार, DC, SSP ऐं जजिस समेत वकीलनि जी वॾे अंग में शिरकत। वक़्ती चीफ जस्टिस जो सिजावल ऐं ठटे में समाजी बुराइनि ख़िलाफ़ आगाही मुहिम शुरू करण ते ज़ोर। वकीलनि जा जाइज़ मुतालबा हल करण जी ख़ातिरी वक़्ती चीफ जस्टिस जो चवणु आहे समाजी बुराइनि जे ख़ात्मे लाइ साफ़िन, सियासतदाननि, इंतिज़ामिया खे गॾिजी हलणो पवंदो। इंसानी हक़नि जो तहफ़्फ़ुज़ ऐं क़ानून जी भञकड़ी कंदड़नि खे सज़ा ॾियणु अदलिया जी ज़िम्मेवारी आहे। सही स्क्रूटनी ऐं मज़बूत फ़ैसिला ई इंसाफ़ जो ज़रियो आहिनि। फैसलाबाद जी केमिकल फैक्ट्री में धमाके की शुरुआती रिपोर्ट जारी। पंजाब हुकूमत की जोड़ियल 4 रुकनी जांच कमेटी रिपोर्ट जारी करे छॾी। शुरुआती रिपोर्ट मूजिब फैक्ट्री अंदर केमिकल मवाद जो ज़ख़ीरो तमाम घणो हो। बेहतियाती ऐं गैर तरबियत याफ़्ता स्टाफ सबब धमाको थियो। गिलू ठाहींदड़ फैक्ट्री में मुख़्तलिफ़ केमिकल्स जो इस्तेमाल थींदो आहे। सिलेंडर गैस पैकेज शॉर्ट सर्किट ऐं केमिकल मवाद फाटण सबब धमाको थियो। कंपनी जो मालिक न मिलण सबब संदसि बयान रिकॉर्ड न थी सघियो। फैक्ट्री अंदर धमाके सबब भरपासे वारनि इमारतुनि खे भी नुक़सान पहुतो। जांच कमेटी के मेंबरनि में चीफ बॉयलर इंस्पेक्टर ऐं DO इंडस्ट्री, चीफ इंस्पेक्टर बॉयलर ऐं फैसलाबाद बॉयलर इंजीनियर कमेटी जो हिस्सो हुआ। जांच कमेटी के मेंबरनि गुज़िरियल ॾींहुं हादसे वारे हंध जो दौरो कयो हो। मुल्क में क़ौमी असेंबली के 6 ऐं सूबाई असेंबली के 7 तकनि ते ज़मीनी चूंडुनि लाइ सुभाणे पोलिंग थींदी। क़ौमी असेंबली के तकनि NA 18 हरीपुर, NA 129 लाहौर ऐं NA 143 साहिवाल ते ज़मीनी चूंडूं थींदियूं। NA 185 DG खान, NA 96 फैसलाबाद ऐं NA 104 फैसलाबाद ते भी आचर ॾींहुं वोटिंग थींदी। सूबाई असेंबली में पंजाब के 7 तकनि ते पिणु ज़मीनी चूंडूं थींदियूं। PP 98, PP 115 ऐं PP 116 शामिल। PP 73 सरगोदा, PP 87 मियांवाली, PP 203 साहिवाल ऐं PP 269 ते भी आचर ते पोलिंग थींदी। इलेक्शन कमीशन चूंड ड्यूटी दौरान पाक फौज जे सिल आर्म्ड फोर्सिस लाइ ज़ाब्ता अख़लाक जारी करे छॾियो। पोलिंग दौरान पुलिस पहिरियों, सिल आर्म्ड फोर्सिस ॿियों ऐं पाक फौज टियों रिस्पॉन्डर हूंदी। फौज रुगो इंतिहाई हसास पोलिंग स्टेशन ॿाहिरां मुक़रर कई वेंदी। 6-7 मई की रात पाक भारत जंग दौरान पाकिस्तान भारतीय राफेल जहाज किराया हुआ। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ऐं अमरीकी कांग्रेस खां पोइ फ्रांसीसी कमांडर भी तस्दीक करे छॾी। नेवल एयर बेस के कमांडर कैप्टन यॉकलोनी जो चवणु आहे त ख़राब राफेल जहाज़नि में ख़राबी न हुई पर भारतीय पायलट्स में ख़राबी हुई। ज़हरान ममदानी से मुलाक़ात हकारी नतीजा ॾींदड़ रही। उम्मीद है तो ज़हरान ममदानी न्यूयॉर्क लाइ बहितरीन कम कंदो। ज़हरान ममदानी बाबत राय तब्दील थी आहे। शायद हू क़दामत पसंदन के हैरान कंदो। साणस मुकम्मल सहकार कंदासीं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ऐं न्यूयॉर्क के नए चूंडियल मेयर ज़हरान ममदानी की व्हाइट हाउस में मुलाक़ात। शहर की सूरतयाल, महांगाई, तरक्याती मामलन समेत मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल। डोनाल्ड ट्रंप ममदानी के मुकम्मल सहकार जो यकीन ॾियारियो। चयाईं मुंहिंजे वोटर्स भी ममदानी के वोट ॾिना। ममदानी नेतन्याहू के गिरफ्तार कंदो या न कंदो उन ते के ॻाल्हियूं नाहिनि थियूं। पाकिस्तान ऐं भारत विच में जंग समेत 8 जंगियूं रोकरायूं। हमास के हथियार फिटा करणा पवंदा। यूक्रेनी सदर के असांजो अमन मंसूबो मंज़ूर करणो पवंदो। मेयर ज़हरान ममदानी मुलाक़ात के तामीरी करार ॾींदे चयो त इख़्तिलाफ़नि बदिरां गॾियल मुफ़ादनि ते ध्यानु ॾिनो वञे। हू ट्रंप सां गॾिजी न्यूयॉर्क जी तरक़ी लाइ कमु कंदो। त्रिमुल्की T20 सीरीज़ में अॼु पाकिस्तान ऐं श्रीलंका विच में मैच खेॾी वेंदी। रावलपिंडी के मैदान में खेॾी वेंदड़ मैच शाम 6 वॻे शुरू थींदी। पाकिस्तान T20 सीरीज़ में ज़िम्बाब्वे ख़िलाफ़ पहिरीं मैच में कामयाबी हासिल कई आहे, जॾहिं त श्रीलंका ज़िम्बाब्वे खां हाराए चुको आहे ऐं श्रीलंका के 5 रन्सुनि तां शिकस्त ॾेई पाकिस्तानी टीम राइजिंग स्टार एशिया कप जी फाइनल में पहुची वई। आचर ॾिहाड़े क़ौमी टीम जो मुक़ाबिलो बांग्लादेश ए सां थींदो। ॿिए सेमीफाइनल में दिलचस्प मुक़ाबले खां पोइ श्रीलंका ए खे हाराए फाइनल लाइ क्वालीफाई करे वरितो। क़ौमी टीम श्रीलंका ए ख़िलाफ़ पहिरीं बैटिंग कंदे 20 ओवरनि में 9 विकेटुनि जे नुक़सान ते 153 रन्स ठाहियूं हुयूं।